पोलिंग स्टेशन के ॿाहिरां कैंप जेका हस्बे रिवायत लॻल हूंदी आहे भाऊ कंहिंजी कैंप आहे? हा JUI जी कैंप आहे त को तव्हांखे हिनखे त सिधो त कयो छा कार्ड जेको लॻल अथव ख़बर त पए त आहे कंहिंजी ऐं न झंडो न आहे न वरी का ॿी का शइ आहे ख़बर कीअं पए त JUI जी आहे कैंप अच्छा चलो चलो सुठी ॻाल्हि आहे पर माना यार कुझु हुजे भई निशान त हुजे गरीबाणी पार्टी आहे JUI बाक़ी तहरीक लबैक जी कैंप कोन्हे का बाक़ी पेना फ्लैग पोलिंग स्टेशन ॿाहिरां लॻल आहे जेका पोलिंग स्टेशन आहे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मदीजीअ में ये पोलिंग स्टेशन ये पोलिंग स्टेशन आहे मुकम्मल ख़ाली आहे टाइम जेको आहे तो तक़रीबन हिन वक़्तु बि थिए थो पियो 12 न बल्कि हिकु थी वियो आहे पोलिंग स्टेशन मुकम्मल ख़ाली आहे को बि वोटर कोन्हे सुबुह खां वठी ईअं ई पोलिंग स्टेशन ख़ाली लॻी पई आहे कुड़ूकू लॻी पई आहे सॼो रजिस्टर्ड प्रिज़ाइडिंग ऑफिसर साईं इम्तियाज़ अब्बासी साहिबु साईं हिन वक़्तु घणो वोट जेको आहे हिन वक़्तु मां जेको आख़िरी कटे रहियो आहियां पहिरीं पुकरीअ जो माना 100 पूरा कयासीं हिन टाइम में 100 वोट तव्हां पूरो कयो आहे असां हलाए चुका आहियूं टाइम ॿ जा थी विया आहिनि ॿ टाइम थियो आहे यार टाइम थी विया ख़बर हुई जा टाइम थी वियो आहे टर्न आउट माना 0 एजेंट ॿाहिरि घुमंदा था वतन जॾहिं वोटर ई कोन्हे त एजेंट न आहे प्रिज़ाइडिंग ऑफिसर साईं ख़ालिद हुसैन मेमन सर छा रेशो आहे वोटर त को नज़र ई कोन थो अचे ॿ जा थी विया आहिनि तव्हां ॾिसो था तक़रीबन जेको आहे 70-80 वोट जेको आहे हिकु बूथ में हलियो आहे अच्छा माज़ी जेका जाकी जेका गुज़िरियल इलेक्शन हुई उन खां तव्हां छा था सम्झो त टर्न आउट जो न ई त असांखे ख़बर ई न आहे हुन महिल असांजी हिते ड्यूटी कोन हुई अच्छा आइडियो ॿुधाए आइडियो बि कोई कोन्हे आइडियो बि सदर ई कोन था अचनि न सॼो अमलो बि ईअं ई फारिग वेठो आहे पुलिस सरकार लाकू कुझु न कुझु माण्हू आया हुया अच्छा आया आहिनि हलाया ईंदा वेठा इंतज़ार में आहियूं इंतज़ार कयूं था वेठा सही अंदर जाने का रास्ता ब्लॉक 103 खां 107 बूथ नंबर 1 हिते बि जेको आहे मुकम्मल अमलो जेको आहे त मौजूदु आहे हेॾो एजेंट हज़रात बि मौजूदु आहिनि पर वोटर हिकु बि कोन्हे को साईं तव्हां वटि त वोट घणा कास्ट थी विया आहिनि असां वटि हिन ब्लॉक में 9 थिया आहिनि सुबुह खां वठी सिर्फ़ु 9 वोट कास्ट थिया आहिनि टाइम जेको आहे 2 खां मथे थी वियो आहे बाक़ी 3 कलाक पिया आहिनि पर वोटर को बि कोन्हे केतिरो वोट घणो थियो आहे हिन जी 85 वोट जेको आहे हिते कास्ट थियो आहे हिन बूथ में ऐं टाइम जेको आहे इहो 2 खां क्रॉस थी वियो आहे बाक़ी 3 कलाक पिया आहिनि पर हिन वक़्तु ताईं को वोटर जेको आहे कोई कोन्हे एजेंट जेके आहिनि उहे ख़ाली लॻाया हुआ वोट कीअं था हलनि साईं मज़ो घटि आहे माण्हू घटि निकिता आहिनि वोट जे ख़्याल सां माना वोट घटि कास्ट थियो आहे ऐं वोट जेको आहे त तव्हां हुआ जी तमामु बहितरीनु हिन जेको आहे सो 103 ते 85 वोट जेको आहे कास्ट थी चुका आहिनि अलहमदिल्ला तमामु बहितरी आहे 3 बजे ताईं 2 बजे ताईं 85 आया आहिनि 5 बजे ताईं टाइम 2 खां क्रॉस थो करे हीअ बसि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अमलो नज़र अचे थो बाक़ी का शइ नज़र कोन थी अचे तव्हां ॾिसो वोटर बिल्कुलु बि घर सुता पिया आहिनि वोट ॾियण जे लाइ को बि निकिरण लाइ तयारु कोन्हे वोटर ईअं थो चए त तव्हांखे मिलियो छा जो वोट ॾियूं हरू भरू बि बिरयानी वग़ैरह मिले थी सर अलाह जो शुक्र आहे वोटर कोन्हनि खे नथा अचनि बिल्कुलु जेको पुलिस एहलकार पंहिंजी ड्यूटी सरअंजाम ॾेई रहिया आहिनि ड्यूटी जे हवाले सां अलर्ट वेठा आहिनि 2 बजा थी विया आहिनि मानी जो टाइम आहे ज़ाहिर ॻाल्हि आहे मानी जेको आहे हक़ आहे त हू खाइनि